पातली में जेके मोटरसाइकिल चाबी चोर जेके आहिनि उहो सरगर्म थी वियो। उन जो हिकिड़ो चहिरो बिल्कुलु साम्हूं अची वियो आहे। सीसी फुटेज बिल्कुलु साम्हूं अची विया आहिनि। चश्मे सां पातल शख़्स जेको ही तव्हांखे ॾेखारियूं पिया, ही 10 तारीख़ 2 ॾींहं पहिरीं मातली जे जेको तालका अस्पताल जे गेट जे बिल्कुलु साम्हूं जेके दुकान आहे मुज़म्मल ऑटो तारक वाण उन जी इन मोटरसाइकिल उन चोरी कई। पुलिस खे घुर्जे त अहिड़नि चहिरनि खे बेनकाब करे ऐं इन्हनि खे गिरफ़्तार करे ॾींहंनि खां ऐं जेको अहिड़ो क़िस्म जो टोलो अहिड़ो सरगर्म थी वियो आहे जो मातली शहर में को बि अहिड़ो माण्हू मोटरसाइकिल पंहिंजी नथो बीहारे सघे ऐं गैर महफ़ूज़ मोटरसाइकिलूं थी वियूं आहिनि। माण्हू ख़ौफ़ ऐं हिरास में थी विया आहिनि। हीउ साम्हूं चहिरो अची वियो आहे। तंहिंजे करे DIG हैदराबाद खां ऐं SSP बदीन खां हिते जे अवाम अपील कई आहे त हीउ जेको साम्हूं चहिरो आयो आहे इनखे फौरी तौरु गिरफ़्तार करे इन जो जेको टोलो आहे उनखे गिरफ़्त में आणे हिते जेके अवाम में ऐं मोटरसाइकिल हलाईंदड़ आहिनि, मोटरसाइकिल रखंदड़ मालिक आहिनि, उन्हनि मां ख़ौफ़ ऐं हिरास कढियो वञे। कैमरा टीम सां गॾु हसन पवार, प्रेस क्लब मातली।